नाज़रीन, टंडोला हियार में पानी की शदीद खोट खिलाफ आबादगारनि पारां एहतजाजी कैंप कायम करे धरणो हयो वियो आहे। वधीक तफ़सीलन लाइ ॾिसूं था नसीर शाह जी हीअ रिपोर्ट। एरीगेशन अमलदारनि जी जेका आहे सा अकरबा परवरी वधी वई आहे। आबादगारनि सां तावन करण लाइ तयार कोन्हे, उनखे ॿुधण लाइ तयार कोन्हे ऐं उन्हनि पंहिंजा वाटर सैंक्शन करे छॾिया आहिनि। पूछड़ी ते पाणी पहुचे कोन थो, नंढे आबादगार पाणी ॾियण लाइ तयार कोन्हे, उनखे धमकाइनि पिया, हिसाइनि पिया। पाणी जी शदीद किल्लत आहे, खोट आहे हिते। उन जे करे असां धरणो हयो आहे त बाबा आबादगारनि जूं जेके बि एरीगेशन जा अमलदार आहिनि, इंजीनियर अची असां वटि वेहे कैंप पाणे आबादगारनि जा मसला ॿुधे ऐं आबादगार जो हींअर बसर पोखिजे कोन पियो, अंब धकजी विया हलिया, सब्जी मरी वई। त ही जेकॾहिं सूरत हाल रही त आबादगार ज़रात तबाह थींदी, ज़रात तबाह थी त मैशत न बचंदी। हिन वक़्तु पूछड़ियूं जेके से बिल्कुलु सुकी चुकियूं आहिनि। टंडोला हियार ज़िले समेत सॼी सिंध जो जेको आबादगार आहे उहो आबादगार न पर हाणे लकड़हार थी वियो आहे ऐं उन करे हीअ एहतजाज इन करे बि आहे त टंडोला हियार में हिन वक़्तु जेके आबादगार जेके असांजा चाकर ज़ौर फुकिरानी सब डिवीज़न जा आहिनि उहे मातम करण ते मजबूर आहिनि। हीअ असां एहतजाज इन करे बि रखियो आहे त आबपाशी जेको अमलो आहे उहो नंढनि आबादगारनि सां राब्ते करण लाइ तयार न आहे, राब्तो पंहिंजी जॻह ते पर फोन खणण जे लाइ तयार न आहे। ही एहतजाज इन करे बि आहे त सिंध जो जेको नंढो ऐं ग़रीब आबादगार आहे उहो सुकी ऐं तबाह थी वियो आहे। ही आबादगार असां एहतजाज असां इन करे बि रखियो आहे त सिंध समेत टंडोला हियार जा जेके असांजा पूछड़ जेके आबादगार आहिनि उहे हींअर सरापा एहतजाज आहिनि। चंबड़ में जेके आबादगार आहिनि उहे महीने खां वठी आबादगार उते प्रेस क्लबनि ते, थाननि जे अॻियां, इरीगेशन ऑफिसनि जे अॻियां उते बीठा आहिनि, पर उनजी को बि वार करण जे लाइ तयार कोन्हे। मुज़ाहिरो आहे जेको धरणो आहे उहो असां सिर्फ़ु इन सूरत में हयो आहे त हिते जेको एरीगेशन निज़ाम आहे हिकिड़ो त असां धरणो हयो आहे त वफ़ा खां बि असांजो मुतालबो आहे त सिंध जो पाणी जेको आहे सो उहो पूरो करे ॾिनो वञे, जेको सिंध जो हिसो आहे उहो पूरो करे ॾिनो वञे। उनखां सवाइ सिंध गवर्नमेंट सां बि इहो बि मुतालबो आहे त हिते जेको एरीगेशन निज़ाम आहे उन में जेको आहे सो वाटर शाखनि जा गेजिस पूरा करे ॾिना वञनि।